उहे मुहाजिर ऐं अंसार जेकी अव्वल ईमान आणे सभिनी खां अॻरा थिया हुआ ऐं पिणु उहे जेकी खाउन पोइ वधि में वधि सुहिणे नमूने में संदन रस्ते ते हलिया, तिन खां अल्लाह राज़ी थियो ऐं हू अल्लाह खां राज़ी थिया। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सैयदना अमीरुल मोमिनीन उस्मान रज़ी अल्लाहु अन्हु जूं अहले बैत सां मिटियूं माइटियूं ऐं रिश्तेदारियूं। यकीनन उस्मान रज़ी अल्लाहु अन्हु ख़ानदानी एतबार सां बि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा इंतिहाई क़रीबी रिश्तेदार आहिनि, सोटाणी सोट आहिनि। अहिड़ी रीति बैद में इन मुबारक रिश्तेदारनि जो सिलसिलो जारी ऐं सारी रहियो, जंहिंजी पहिरीं कड़ी मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं ॿ नियाणियूं सैयदना उस्मान रज़ी अल्लाहु अन्हु जिन जे अक़्दे निकाह में आयूं। इमाम आजरी रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था, उस्मान रज़ी अल्लाहु अन्हु जो ज़ुन्नूरैन नालो इन जे करे पियो लिअन्नहु लम यजमा बैन इब्नतै नबिय्यिन फ़ी तज़वीज वाहिदतन बादल उख़रा मिल्लतुन आदम इल्ला उस्मान। फरमाइनि था त आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खां वठी मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं जेके बि नबी आया, कंहिं बि इंसान जे निकाह में कंहिं बि नबीअ जूं ॿ नियाणियूं कोन आयूं। इहो एज़ाज़ सिर्फ़ु उस्मान रज़ी अल्लाहु अन्हु खे मिलियो आहे। किताब शरिया जिल्द नंबर 4 सफ़ो नंबर 1747 में इहा रिवायत मौजूदु आहे। तबक़ात कबीर अल्लामा इब्न साद रहमतुल्लाह अलैहि जे अंदरि बि वज़ाहत मौजूदु आहे। उम्मु कुलसूमिन बिन्त रसूलिल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व उम्मुहा ख़दीजा। उम्मे कुलसूम बिन्त रसूलिल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी अम्मड़ जो नालो अम्मा ख़दीजा आहे, उनजो निकाह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पहिरें अबू लहब जे पुटु उतैबा सां करायो, लेकिन दुख़ूल या रुख़्सतीअ खां अॻु ई उन तलाक ॾेई छॾी। अहिड़ी रीति फरमाइनि था त उन खां पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी उहा नियाणी सैयदना उस्मान रज़ी अल्लाहु अन्हु जिन खे परणाए ॾिनी। जॾहिं सैयदा उम्मे कुलसूम रज़ी अल्लाहु अन्हा जी वफ़ात थी वई त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सैयदा रुक़ैया रज़ी अल्लाहु अन्हा सैयदना उस्मान रज़ी अल्लाहु अन्हु खे परणाए ॾिनी ऐं सैयदा रुक़ैया रज़ी अल्लाहु अन्हा जी वफ़ात फरमाइनि था त शोबान 9 हिजरी में थी। त मुअज़्ज़िज़ दोस्तो, हिन रिवायत में इहो मसइलो मालूम थियो त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी ॿिनि नियाणियुनि जो निकाह सैयदना उस्मान रज़ी अल्लाहु अन्हु सां थियो। इन हवाले सां कुतुब शिया जे अंदरि बि खोड़ सारा हवाला मौजूदु आहिनि। शेख सदूक़ जो मशहूर किताब अल ख़िसाल, उन जे अंदरि वज़ाहत मौजूदु आहे। सफ़ो नंबर 404 बाबु कान जे रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 7 औलाद। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे 7 औलाद हुयो, यानी 4 नियाणियूं 2 पुट। उन जी वज़ाहत में लिखे थो वतज़व्वज अबुल आस इब्न रबी वहुव रजुलुम मिन बनी उमय्यत ज़ैनब। सैयदना अबुल आस इब्न रबी रज़ी अल्लाहु अन्हु सैयदा ज़ैनब रज़ी अल्लाहु अन्हा सां शादी कई। वतज़व्वज उस्मान इब्न अफ़्फ़ान उम्म कुलसूम फ़मातत वलम यदख़ुल बिहा। ऐं सैयदना उस्मान रज़ी अल्लाहु अन्हु सैयदा उम्मे कुलसूम रज़ी अल्लाहु अन्हा सां शादी कई, लेकिन रुख़्सतीअ खां अॻु संदन वफ़ात थी वई, यानी सैयदा उम्मे कुलसूम रज़ी अल्लाहु अन्हा जी। हालांकि इहा ॻाल्हि ग़लति आहे। सैयदा उम्मे कुलसूम रज़ी अल्लाहु अन्हु जी रुख़्सती बि थी ऐं उन मां हज़रत उस्मान रज़ी अल्लाहु अन्हु खे औलाद बि ॼाओ, पुटु जंहिंजो नालो अब्दुल्ला बाज़ रिवायतुनि में मौजूदु आहे। अॻिते चए थो फलम्मा सारू इला बदरिन ज़वजहु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रुक़ैया। जब बदर ॾांहुं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम निकिता, उन वक़्तु नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सैयदना रुक़ैया रज़ी अल्लाहु अन्हा सैयदना उस्मान रज़ी अल्लाहु अन्हु खे परणाए ॾिनी। क़ाबिल गौर ॻाल्हि आहे, हिकिड़ी नियाणी जी वफ़ात थी आहे त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम उन खां पोइ ॿी परणाए ॾिनी आहे। उस्मान जो सुलूक, इज़्ज़त, शरफ़, शान एतिरे क़दुरु मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निरालो ऐं ऊचो हुयो। सही बुख़ारी जे अंदरि वज़ाहत मौजूदु आहे त बदर जे मौक़े ते जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत उस्मान रज़ी अल्लाहु अन्हु खे पोइ ते वेहण जी इजाज़त इन जे करे ॾिनी जो सैयदा रुक़ैया रज़ी अल्लाहु अन्हा जेका उस्मान रज़ी अल्लाहु अन्हु जी ॿी घरवारी आहे, उहा बीमार हुई उन मौक़े ते। सैयदना अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाहु अन्हुमा खां मरवी आहे। रिवायत बुख़ारी में हदीस नंबर 3699 नंबर में मौजूदु आहे। त इन मां मालूम थियो त सैयदना उस्मान रज़ी अल्लाहु अन्हु जिन जे निकाह में नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जूं 2 नियाणियूं आहियूं। इन हवाले सां हिकु अहम तरीन ॻाल्हि त खोड़ सारा दोस्त असांजा भाउर इहा ॻाल्हि कंदा आहिनि त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी सिर्फ़ु हिकु नियाणी। हालांकि इहो ग़लति फ़लसफ़ो आहे। हीअ उसूल काफ़ी मुंहिंजे हथ में मौजूदु आहे, जिल्द नंबर 1। हिन जे अंदरि वज़ाहत मौजूदु आहे त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जूं 4 नियाणियूं हुयूं। असांजे शियन भाउरनि वटि ही मोतबर ऐं मुस्नद किताब आहे। फ़वलिद मिन्हा क़ब्ल मबासी अल क़ासिम। चवे थो त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी नुबुवत बेइसत खां अॻु खेनि हज़रत ख़दीजा रज़ी अल्लाहु अन्हा मां जेको औलाद ॼाओ
उहे हीअ आहिनि क़ासिम, रुक़ैया, ज़ैनब, उम्मे कुलसूम, 3 नियाणियूं, ऐं चौथी हज़रत फ़ातिमा ज़हरा रज़ी अल्लाहु अन्हा, यानी नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे नबूअत मिलण खां पोइ ॼाई। त हीअ उसूल काफ़ी आहे। अहिड़ी रीति ॿियनि बि खोड़ सारनि जॻहियुनि ते इहा रिवायत मौजूदु आहे। कुझु दोस्त हिते एतिराज़ था कनि त जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेॾी महिल सैयदा ख़दीजा रज़ी अल्लाहु अन्हा सां शादी कई, ओॾी महिल नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी उमिरि मुबारक 25 साल हुई, ऐं पाण अलैहिस्सलातु वस्सलाम जिन खे नबूअत तक़रीबन 40 सालनि जी उमिरि में मिली। यानी शादीअ खां पोइ नबी अलैहिस्सलातु वस्सलाम नबूअत ताईं 15 साल गुज़ारिया। उन्हनि 15 सालनि में 3 नियाणियूं थी वियूं ऐं एतिरियूं वॾियूं थी वियूं जो हुन जी शादी बि थी वई। चवनि था इहा ॻाल्हि अकुल जे ख़िलाफ़ु आहे, हालांकि इहो ग़लति फ़लसफ़ो आहे। पहिरें नंबर ते इहा बुनियादी ॻाल्हि, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी शादी 25 सालनि में थी, इन हवाले सां का बि मोतबर ऐं मुस्नद रिवायत कोन्हे। ख़ुदि उसूल काफ़ी वारी रिवायत में आहे वज़ाहत मौजूदु त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी हुन वक़्तु उमिरि तक़रीबन 20 सालनि खां कुझु मथे, ओहो इब्नो बिज़अ व 20 सन, 20 सालनि खां कुझु मथे। यानी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नबूअत 40 सालनि जी उमिरि में मिली ऐं शादी 20 सालनि जे क़रीब थी हुई। यानी नबूअत खां अॻु नबी अलैहिस्सलातु वस्सलाम 20 साल शादीअ वारा गुज़ारिया। त इन करे इहो फ़लसफ़ो ग़लति आहे त 25 में शादी थी। इन हवाले सां का बि सही मुस्नद ऐं मोतबर रिवायत मौजूदु कोन्हे। ऐं ॿी अहम तरीन ॻाल्हि, जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी 2 नियाणियुनि जो अबू लहब जे 2 पुटनि सां सिर्फ़ु निकाह थियो, रुख़सती कोन थी हुई। ऐं नंढड़े हूंदे ॿार जो निकाह थिए, रुख़सती बुलूगत खां पोइ थिए, इहा शइ जाइज़ आहे। लेकिन रुख़सती खां अॻु ई अबू लहब जे पुटनि नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे 2 नियाणियुनि खे तलाक ॾेई छॾी। ऐं नंढड़े हूंदे शादी थियणु उनजो जवाज़ कुतुब शिया जे अंदरि बि मौजूदु आहे। हीअ मौजत में फ़ुरू मिनल काफ़ी शिया जो मोतबर किताबु आहे, हुनजे अंदरि वज़ाहत मौजूदु आहे। जिल्द नंबर 5 सफ़ो नंबर 401, बाब तज़वीज सिबियान, नंढड़नि ॿारनि जी शादी जे बारे में। यानी नंढड़ा ॿार जेकॾहिं निकाह कनि ऐं रुख़सती बुलूगत खां पोइ थिए त इहो जाइज़ आहे। इन हवाले सां ई लिखे थो त साइल तो अबा अब्दुल्लाह, रावी चवे थो मूं अबू अब्दुल्लाह यानी इमाम जाफ़र सादिक़ रहमतुल्लाह अलैह खां पुछो अन रजुल युज़व्विजु इब्नहु वहुव सग़ीरुन क़ाल ला बास। हिकु माण्हू नंढड़े हूंदे पंहिंजे ॿारनि जो निकाह कराए थो, फरमाइनि था इन में को हर्ज कोन्हे, माना जाइज़ आहे। ऐं अहिड़ी रीति सफ़ो नंबर 401 ते रिवायत मौजूदु आहे। जिल्द नंबर 5 किताब साॻियो आहे। इमाम मोहम्मद बाक़र रहमतुल्लाह जो फरमान मौजूदु आहे। पुछो वियो हुन खां अन ग़ुलामिन व जारिया ज़व्वजहुमा वलियैन लहुमा वहुमा ग़ैर मुदरिकैन, उन ॿार ऐं ॿारड़ी जे बारे में हुनजे वलियुनि हुनजो निकाह नंढड़े हूंदे कराए छॾियो आहे, अञा हू बालिग़ कोन थिया आहिनि। चवणु लॻा त को मसइलो कोन्हे, इहो जाइज़ आहे। हा, उहे ॿार जॾहिं बालिग़ थींदा त पोइ हुननि खे इख़्तियार ॾिनो वेंदो, वणेनि त ज़िंदगी गॾु गुज़ारीनि, वणेनि त हिक ॿिए खां अलॻि थी वञनि। इन रिवायत में मसइलो मालूम थियो त जेकॾहिं नंढड़े हूंदे ॿारनि जो निकाह थी थो वञे, वॾे हूंदे खां पोइ ॿारनि खे इख़्तियार ॾिनो वेंदो, जेकॾहिं गॾु रहणु चाहिनि त हुनजो निकाह बरक़रार आहे, अलॻि रहणु चाहिनि त निकाह खे ख़तमु कयो वेंदो ऐं तलाक जी सूरत हाल थींदी। बहरहाल ऐं गॾोगॾु इहो बि एतिराज़ कनि था त मुबाहिले में सिर्फ़ु नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी हिकिड़ी नियाणी छाजे लाइ आई जेकॾहिं 4 नियाणियूं हुयूं। इहो बि एतिराज़ ग़लति आहे। इन जे लाइ जो मुबाहिले जे वक़्तु नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी हिकु नियाणी सिर्फ़ु ज़िंदा हुई, 3 नियाणियूं हिन खां पहिरीं वफ़ात करे चुकियूं रज़ियल्लाहु अन्हुन्ना अजमईन। जीअं शेखुल इस्लाम इब्न तैमिया रहमतुल्लाह अलैह मिनहाज सुन्नह जिल्द 7 सफ़ो नंबर 71 ते लिखियो आहे लम यकुन इंदहु ज़ाक इल्ला फ़ातिमा। उन वक़्तु नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी नियाणी सिर्फ़ु फ़ातिमा रज़ियल्लाहु अन्हा ज़िंदा हुई। फ़इन रुक़य्यत व उम्म कुलसूम व ज़ैनब कुन्न क़द तूफ़ीन क़ब्ल ज़ालिक, 2 नियाणियूं जेके नबी अलैहिस्सलाम जो बाक़ी हुयूं, इन खां पहिरीं हुनजी वफ़ात थी वई। इहो मसइलो मुअस्सिस आलिल बैत शियनि जो जेको मोतबर किताबु आहे हुनजे अंदरि मौजूदु आहे। जिल्द नंबर 27 सफ़ो नंबर 170 लिखे थो त युबय्यिनु ज़ालिक अन क़ौलहु निसाअना ला यख़्तसु बिफ़ातिमा, निसाअना मुबाहिले वारी आयत जे अंदरि जेके लफ़्ज़ मौजूदु आहिनि, इन मां मुराद सिर्फ़ु फ़ातिमा कोन्हे, बल्कि नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जूं तमामु नियाणियूं आहिनि, लेकिन उन वक़्तु सिर्फ़ु फ़ातिमा रज़ियल्लाहु अन्हा ज़िंदा हुई। लम यकुन इंदहु इज़ाक इल्ला फ़ातिमा, या त उन वक़्तु सिर्फ़ु फ़ातिमा रज़ियल्लाहु अन्हा ज़िंदा हुई, तंहिंजे करे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सिर्फ़ु हुनखे वठी आया। लिहाज़ा मालूम थियो त मुबाहिले जे वक़्तु नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी सिर्फ़ु हिकिड़ी नियाणी ज़िंदा हुई।
त इन्हनि दलीलनि मां इहो वाज़िह थियो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जूं 4 नियाणियूं हुयूं, उन मां 2 सैयदना उस्मान रज़ी अल्लाहु अन्हु जे निकाह में आयूं। इन हवाले सां कुतुब शिया जा बि खोड़ हवाला मौजूदु आहिनि, कुतुब अहले सुन्नत जा बि खोड़ हवाला मौजूदु आहिनि। इन सिलसिले जी ॿी कड़ी आहे हुसैन रज़ी अल्लाहु अन्हु जी प्यारी न्याणी सईदा सकीना रहमतुल्लाहि अलैहा जो निकाह सैयदना उस्मान रज़ी अल्लाहु अन्हु जे पोटे सां थियो हो। तबक़ात इब्न साद जिल्द 7 सफ़ो नंबर 91 वज़ाहत मौजूदु आहे। उन सां पहिरीं मुसअब बिन ज़ुबैर रज़ी अल्लाहु अन्हु शादी कई, जेको ज़ुबैर रज़ी अल्लाहु अन्हु जो फ़र्ज़ंद आहे। उन जी वफ़ात खां पोइ हुन सां अब्दुल्ला बिन उस्मान बिन अब्दुल्ला बिन हुकैम शादी कई। उन जी वफ़ात खां पोइ हुन जी शादी थी ज़ैद बिन अम्र बिन उस्मान बिन अफ़ान सां, जेको हज़रत उस्मान रज़ी अल्लाहु अन्हु जो पोटो आहे। साबित थियो त इहे रिश्ता ऐं मुहबतूं नबी अलैहिस्सलाम जे दौर में बि हुआ, बाद में बि इहे रत जा रिश्ता जारी रहिया, ऐं मुहबतूं उल्फ़तूं जारी रहियूं। जंहिंजो ॿियो मिसाल इहो बि आहे त हज़रत हुसैन रज़ी अल्लाहु अन्हु, हज़रत हसन, हज़रत अली रज़ी अल्लाहु अन्हु अजमईन टिनी पंहिंजनि पुटनि जा नाला अबू बकर, उमर, उस्मान रज़ी अल्लाहु अन्हुम बि रखिया, जेके करबल जे मैदान में शहीद थिया। तव्हां करबल जे 70-72 अहले बैत जे शहीदनि जी लिस्ट जे मथां गौर फ़िक्र कंदो, तव्हांखे नाला नुमाया नज़र ईंदा। अल्लाह ताला खां दुआ आहे असांखे हक़ाइक़ सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजे हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।